THN न्यूज़। वगण पुलिस हफ़्ते दौरान एक ॿियो नौजवान हाफ पिराई करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ यारेदेरो वासी फैसल अहमद पुट मंसूर पंवर खे असुर धारे टंग में गोली हणी हाफ पिराई करे खेसि मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ऐं संदसि ॿिनि साथियुनि जे फ़रार थियण जी दावा करे छॾी। जॾहिं त नौजवान खे पुलिस ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। वाक़े ख़िलाफ़ हाफ पिराई कयल नौजवान जे वारसनि SHO वगण मेहदी रज़ा टालपुर ऐं पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई, जंहिं सबबि सवें गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। उन मौक़े ते हाफ पिराई कयल नौजवान जे पीउ मंसूर पंवर, चाचे दीदार पंवर ऐं जमील पंवर चयो त असांजो नौजवान केतिरनि सालनि खां सऊदी अरब में मज़दूरी कंदो हो। पुलिस खेसि गुज़िरियल ॾींहुं घर ते चढ़ाई करे खंबे खणी वई हुई। अॼु खेसि गोली हणी कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए खेसि ज़ख़्मी हालत में गुम कयो वियो आहे। असांखे हुन सां नथो मिलरायो वञे, संदसि इलाज न थी सघियो त हू क़तल थी वेंदो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त SHO वगण मेहदी रज़ा टालपुर असां खां बिना जवाज़ 5 लख रिश्वत तलब कई हुई, जेका न ॾियण ते हुन असांजे नौजवान खे गोली हई आहे। IG सिंध DIG लाड़काणो ऐं आला अमलदार नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कनि। जेसीं ताईं इंसाफ़ न मिलंदो उन वक़्त ताईं धरणो जारी रहंदो। लॻल धरणे वारी जाइ ते 2 कलाक गुज़रण बावजूद को बि आला अमलदार मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि लाइ न पहुतो। रोड बंद होने सबब हज़ारें मुसाफिर सख्त परेशान। बाद में DSP नसीराबाद एट वगण रियाज़ अब्बासी 3 कलाकनि बाद धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे खेनि इंसाफ़ जी ख़ातिरी कराइण बाद रोड खोलराए छॾियो। बाक़ी SSP साहब 12-1 बजे उथंदो, उन सां मां मिलां थो पोइ जेका JIT SSP पाण ठाहींदो JIT जो जोड़ींदो पाण साईं चए थो ज़बान उहा की मुंहिंजो पावर कोन्हे त मां वञी जीअं तव्हां था चओ त असां हिते केस असां हिते न कराए, माना इहो चयो न त केस ॿियो जांच करे, इहो था चओ न, हा न, त उहो त वरी ज़ाहिर आहे SP कंदो। JIT जोड़े कंहिं बि हिकु टीम जोड़ींदो, उन में